कराची खां पोइ लाहौर, इस्लामाबाद, हैदराबाद चइनी शहरनि में मस्बत केसिस जी शरह 10% खां मथे हली वई। कराचीअ में कोरोना घर घर में फैलिजी वियो। घटि टेस्टूं थियण सबबि वबा जो दुरुस्त अंदाज़ो लॻाइण मुश्किल थी वियो। कोरोना जो फैलाव केरु रोकींदो? वबा जी माली ऐं जानी नुक़सान खां केरु बचाईंदो? इंतिज़ामिया SOPs ते अमल न पई कराए त शहरी बि मास्क नथा पाइनि। सूबाई हुकूमतूं बि मरीज़ ॻणे रही आहे। इस्लामाबाद जे 5 तालीमी इदारनि में कोरोना जा 15 मस्बत केसिस रिपोर्ट। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर तालीमी इदारनि खे फौरी बंदि करण जो चई छॾियो। इस्लामाबाद में गुज़िरियल 3 ॾींहनि दौरान 7 तालीमी इदारनि में 21 केस रिपोर्ट। सिले सांगड़ जे ॻोठ गुलाम हैदर मल्हाह जे रहवासियुनि जो गैर मक़ामी बाअसर ज़ाहिद पठान मंगले थाणे जे SHO मुख़्तियार कार ऐं DSP सांगड़ जे सियासतुनि ख़िलाफ़ एहतजाज। ज़ाहिद पठान ते मल्हाह जे 2 घरनि खे बाहियूं ॾेई साड़ण ऐं संदन अबनि ॾाॾनि खां मिलियल 24 एकड़ ज़मीन ते पुलिस जी मदद सां गैर क़ानूनी कब्ज़ो करे हथियार बंद विहारे उन जे ख़िलाफ़ इख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो। जाम साहब नवाबशाह रोड बुख्तियाबाद भरिसां सिम नाले ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो, जॾहिं त टक्कर लॻण सबबि मोटरसाइकिल ऐं कार सिम नाले में किरी पिया। 63 मोरी नारो जा रहवासी अरादी बिरादरीअ जा माण्हू नवाबशाह खां पंहिंजे ॻोठ वञी रहिया हुया त जाम साहब भरिसां हादिसो पेश आयो ऐं कार ऐं मोटरसाइकिल आमो साम्हूं टक्कर थी पियो। टक्कर थियण जे सबबि औरत 3 ॿारनि समेत 7 माण्हू ज़ख़्मी थी पिया।